नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त की टिंडो जान मोहम्मद मां खबर ॾींदा हलूं त एवान सहाफ़त टिंडो जान मोहम्मद ते अबलो वल्द खमीसो बील तारीख़ 1/10/2022 ते अची एवान सहाफ़त जे सरबराह अब्दुल रशीद जट सदर शहजाद अली सुमरो ऐं ॿियनि उहिदेदारनि मेंबरनि खे ॿुधायो त मुंहिंजो दीन इस्लाम सां इश्क थी वियो आहे ऐं पंहिंजो हिंदू मज़हब छॾे इस्लाम क़बूल करणु चाहियां थो। मूंखे मुस्लमान करियो। जंहिंखां पोइ एवान सहाफ़त ते मौलवी शाहिद कादरी अबलो के कलमो पढ़ाए संदसि मुस्लमान नालो अब्दुल्ला रखियो ऐं लेटर ॾेई पीर अयूब जान सरंदी ॾांहुं मोकिलियो, जिते हिन ज़रूरी घुर्जूं पूरियूं करे हिन खे इस्लामी दीन जा तौर तरीक़ा सेखारे दीन इस्लाम जो लेटर ॾिनो ऐं दुआ पढ़ी वई। हाणे अब्दुल्ला दीन इस्लाम जे तौर तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी बसर करे पियो। अब्दुल्ला मीडिया खे ॿुधायो त मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे त आऊं मुस्लमान आहियां। मूंखे पंहिंजे दीन इस्लाम ते फ़ख्रु आहे ऐं आऊं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती आहियां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।